असां सोचो आ वसाई, असां सोचो आ अदे अकबर जी पाड़ पटण में हाणे घणो वक्त कोन लगंदो। अहिड़ो कम करे ॾेखारींदो साईं वसाई, अहिड़ो कम करे ॾेखारींदो साईं जो या बानू बेगम या तो अकबर खान खुदकुशी करे पंहिंजी जान छॾाईंदा। अहिड़ो कम थी पवे जो अकबर ऐं बानो बेगम मां जान ही छुटी पवे। न ॿिन्हिनि छोरीअ जे निड़ीअ ते लत ॾेई वञी बंगले ते कब्ज़ो कयूं, घणियूं अयाश कयूं बानो बेगम। हाणे कुछ असांखे भी खाइण जो मौको ॾे। अम्मा, असांजो बार त तोखे ई लाइणो आहे, त पोइ मिठल में कहिड़ी ख़राबी आहे जो उते मुंहिंजो रिश्तो करण खां इनकार करे छॾी? मिठल में का ख़राबी कोने, पर मुंहिंजो भाउ जाड़ो नांग आहे नांग। जे तुंहिंजो रिश्तो उते ॾिनोसीं पोइ हू असांखे ॾंगींदो। अम्मा, तूं अजायो थी मामे जे मथां इल्जाम थी हणी। तूं ॿार आहीं, उनखे कान थी सुञाणी। अम्मा, पोइ ईअं छो नथी करी? दुआए मिठल के जगह अलग ठहराए ॾियो। अम्मा, आउं इहा सलाह तव्हांजे बाबा जानी सां कंदसि ऐं हुनखे मञाए वठंदसि। तव्हांजी ख़ुशी में असांजी ख़ुशी आहे। पर अम्मा, उन लाइ तूं कुछ सब्र कर। तव्हांजो बाबा जानी अॻु में ई परेशान आहे ऐं मां हुनखे वधीक परेशान नथी करण चाहियां। अम्मा, तकड़ मूंखे न आहे। रिश्तो पको थी वञे पोइ शादी जॾहिं न, ईअं कोन थींदो। जॾहिं तुंहिंजो रिश्तो ॾिनोसीं त उन ई महीने में निकाह करे तोखे रवानो कंदासीं। पर जेसीं ताईं रिश्तो नथो थिए तूं मिठल सां न मिलंदीअ। ठीकु आहे अम्मा, मां कान मिलंदसि मिठल सां। पर अम्मा, मुंहिंजी ख़ुशी हिन में आहे त मुंहिंजो रिश्तो उते ई थिए। मलूक, सुल्तान मोकल ॾेई छॾी आहे। असांजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे। जॾहिं दिलि चवई निकाह विझी कुंवार खे वठी। हा हा, त पोइ ठीकु आहे। मां हाणे ई तो शहर वञा, कुंवार जे लाइ सामान वठी थो अचां। ॿी राति निकाह करे पंहिंजी कुंवार खे वठी वेंदुसि। एतिरी तकड़ छाजे लाइ? अदा कुझु ॾींहं असांखे मोहलत त ॾियो। पोइ भला तव्हांजी मर्ज़ी, जेका चओ तव्हांखे मोहलत ॾियां। न न मलूक, सुल्तान चए पियो त सुभाणे राति ई तूं अची निकाह विझी छोकिरी खे वठी वे। राति जो न बाबा, मां अॼु ई कुंवार जे लाइ सामान वठी ईंदुसि। ॿिए ॾींहं ते निकाह करे दोलन शरनाए सां मां पंहिंजी कुंवार खे वठी हलियो वेंदुसि। न बाबा न, हुननि छोरनि मना कई आहे। तॾहिं दोल ऐं धमचड़ जी का बि ज़रूरत न आहे। बाबा, पीरीअ में मुंहिंजी आख़िरी ख़ुशी आहे। इहा मूंखे मल्हाइण जी इजाज़त त ॾियो न। ठीकु आहे अदा, तोखे इजाज़त आहे। दोल शरनाइण सां वठी वञी या सादगीअ सां, असां ते कहिड़ो फ़र्क़ु कोन्हे। सॼे ॻोठ खे ख़बर त पइजी वेंदी न। जीअं वणई तीअं कर। बाक़ी 2 ॾींहंनि जे अंदरि शादी करे छोकिरी खे वठी वे। 2 ॾींहंनि में थी वेंदो। मां पाण इहो ई थो चाहियां। तारीख़ बथिजी वई, सुभाणे न परीअं जी पंहिंजी कुंवार खे निकाह करे तो वठी वञे। हाणे त पक थियई न। उथ त हलऊं हाणे मलूक। हा दी, हाणे असां हलऊं था। सुभाणे मां कुंवार जो पूरो सामान खणी ॾेई वेंदुसि। अदी, मुंहिंजी कुंवार खे सुहिणो सिंगारजो, ईअं रुगो ॿार न लाहिजो। हा हा, सभु कुझु थींदो। तव्हां हाणे हलण जी कयो। अची न वञनि सुल्तान वारा त। हा हा दी, हा हा, बस असां वञूं था। किथे ठहियल कम न ठाहे छॾी। बदी असांखे अॻ में ई घणो बदनाम कयो आहे। मथां वरी मलूक सां शादी थी थिएसि, असांजो बेहतर न को कटिजी वेंदो। माण्हू असांजी इज़त जे मथां थूकींदा। पहिरीं निकाह आहे, असां अहिड़ो कमु कयूं जो माण्हुनि जो ख्याल असांजे तरफ़ खां हटी वञे। छा कयूं जो माण्हुनि जो ख्याल असांजे तरफ़ खां हटी वञे। जंहिं ॾींहुं अदी जी शादी थिए उन ॾींहुं असां हिन छोरे वरियाम खे लेटाए विझूं। वाह जी ॻाल्हि कई।
जंहिं ॾींहुं असां वरियाम खे लेटाए विधो उन ॾींहुं असांजी पत रहिजी वेंदी। पोइ कयूं था अॼु खां वठी हिन वरियाम जी ताड़ ताड़ अची वञे। इहो थोरो सॼो ॾींहुं वते थो घिटिन में रुलंदो, पासो ॾेई ठोकियंसि था दून वारी बंदूक, कुत्ते वांगुरु खुरड़ी कोन हणंदो। अदा जेकॾहिं उन ॾींहुं इहो असीं कमु करे विधोसीं त असुली वाह वाह थी वेंदी। इहो कमु पको कंदासीं, पर हिन ॻाल्हि जी ख़बर अदा वॾे खे न पवे। तूं बेफ़िक्र रह मल्हार, अदा खे हिन ॻाल्हि जी ख़बर ई न पवंदी। बेचारा इज्जतदार पी जो पुटी रही पुटी ना इज्जतदार पी जो हाणे मूं तोखे पंहिंजे घरां धिका ॾेई कढियो, तूं हींअर वरी मुंहिंजी घिटीअ ते बीठो। बस अकबर खान बस, असां तुंहिंजी इज़त कंदा आहियूं ऐं तूं असांजी इज़त जे बदिले इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदे। जेकॾहिं न तूं मुंहिंजी इज़त करीं हा त मुंहिंजे दरबार बि मूंखे ईअं बदनाम न करीं हा। इहो तुंहिंजो वहम आहे त मां हिते तुंहिंजे छोकिरीअ लाइ बीठो आहियां। बस हाणे बस निकिरण जी करे था त टंगूं बाऊं भञी कहीं न खट भेड़ो। अकबर खान मिठल एतिरो सस्तो बि नाहे जेतिरो तूं हुनखे सम्झी थो। अरे हल हाणे हल, वॾो बाबू सम्झावई तो समझे कोन थो, क्या इन रत में गाढ़ो। तूं हलण जी कर, तोखे ख़बर नाहे जिया त जाना। बस अकबर खान हाणे बस, मां चओ थो त निकिर निकिरता हल। छा थियो बाबा साईं, छा थियो? आलम खान हिन बदतमीज़ खे तव्हां वठी वञो, सम्झा छॾी त हींअर हिन घिटीअ में न अचे। लाश हिन माउ पीउ खे वापसि न ईंदो, वठी वञी सिधा। बेटा रेस अकबर साईं वॾो आहे, हुनजी ॻाल्हियूं तूं दिलि में न कर। आलम खान कोन बख़्शंदोमांसि, कोन बख़्शींदोमांसि, कोन। अकबर खान जो को बि ॾोह न आहे। मुंहिंजो सोट पुनल ऐं मूं वटि जेको ग़लति क़दम खयो न हुनजो ई हुनखे सदमो ॾाढो आहे। इन करे अकबर खान इहो नथो चाहे त अहिड़ो को ॿियो मामिलो थिए, इन करे हू सभु कंहिं ते शक थो करे। रेस अकबर खान पंहिंजे ने परवान जी सुञाणप विञाए वेठो आहे, पर घटि में घटि असांजो सुञाणप रखूं। जंहिंसां अकबर खान जी इज़त करणु छॾे ॾिनी न त राणा जहिड़े हराम खोरनि खे मौक़ो मिली वेंदो। इन करे जेको बि कुझु थियो आहे न तूं पंहिंजी दिलि मां कढी छॾ। मां अकबर खान खे सम्झाईंदुसि त कहिड़ा असांजा सॼणा आहिनि, कहिड़ा असांजा दुश्मन। मानी भाॼी सां अहिड़ो असर करे वञी थो ॾियांसि जो अॻिते तौबा कंदो, मूंसां न पटाईंदो। एतिरा मिर्च मिलाए दोस्त खे वञी ॾियां जो ॿई हथ नड़ी में हूंदसि। जी मानिया सां शरारत न गोरा नूर बटाले कसम का शरारत ना कई। शरारत कान कई अथई भाजी मानी मां खाई ॾिसां। जेकॾहिं ज़ाहिर थी गोरा पुठीअ था कल लाए त ॾींदो। ज़ाहिद
चबो सोची इनमें कुछ बनाए कोराम मां तो के मानी भाजी जी खाई ॾेखारे ठीक है वे कुर्सी दे खाई ॾेखार मूंखे मानी ये खबर है कुछ बनाए दाल बना दईवा मानी खाने वाले अनावरी की जाने लगीगा ये तेरे किलो करे न मार रही लो काई दिन मानी मुझे केर जल दो वरियामा मुझी शादी जी तारीख बदजी वई आ इन करे तो मुखे विसारे छॾ न सदोरी न हाँ तो कॾहिं बि विसारे नथो सघां वरियामा हाणे मुखे याद करण केड़ो फायदो मां कॾहिं भी तुझी न थी सघंदस कॾहिं भी न तू रुगो इहो ॿुधा त तुंहिंजी शादी कॾहिं बि थिए सुभाणे छा एतिरो जल्दी अदावारा मुखे किनी मच्छी था समझन हूँ सोचन था त बस जी घर में तो करे छनिया बस इन जे करे हूँ जल्द खां जल्द मुखे हिन घर मां कढण था चाहन ओए मालूक जे घर में असां के मिलण खां केर भी नथो रोके सके सदोरी पर वरियामा मुझो ज़मीर मुखे रोकींदो छा तू न वरियामा हूँ मुझो मुड़स हूंदो ऐं मुड़स मिजाजी खुदा हुंदो हू तो तुझो मुस कोन थियो सदोरी तो सां जबरदस्त कई पई वञे न वरियामा मूंसां का भी जबरदस्ती नाहे कई वई मूं पाण इन रिश्ते खे कबूल कयो आ सदोरी जेकॾहिं तो सां ॾाढ न कई वई आहे त तुंहिंजो रिश्तो मूंखे छो नथा ॾिए सदोरी मां त अॼु बि तुंहिंजे इंतज़ार में आहियां ऐं ज़िंदगी जी आख़िरी घड़ीअ ताईं तुंहिंजो इंतज़ार कंदो रहंदुसि वरियामा मां तोखे इहा ई सलाह ॾींदसि त मुंहिंजो इंतज़ार करणु छॾे ॾे ऐं तूं बि का सुठी छोकिरी ॾिसी शादी करे छॾ मां शादी कंदुसि त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां कंदुसि सदोरी तोसां कंदुसि इन लाइ जेकॾहिं मूंखे मलूक जी मौत जो इंतज़ार करणो पियो तॾहिं बि कंदुसि भली इंतज़ार कर पर मां तुंहिंजी कॾहिं बि कोन थी सघंदसि उस्ताद तबियत सही रही न कल खां वठी ज़बान निकती पई थई ऐं पेट ते हथ दई इहा ॻाल्हि न जनाब पेर जी वॾी पेर खे लॻी उस्ताद इहो कहिड़ो पाप ॾिनई मूंखे त सम्झ में कोन आयो जेकॾहिं तूं सम्झी आ त मूं जहिड़ो न हुजे पर हाणे मूंसां गॾु ॻाल्हाए मुंहिंजी ज़बान ते छलूकड़ा थी विया उस्ताद छलूकड़ा न फलूकड़ा अरे हा इहे चवां इहे तो पर ज़बान वरी कोन्दी उस्ताद आखिर तोखे ये कहिड़ी बीमारी अचदो लॻी आहे छॾ बीमारी मूंखे उतार त पेट पकड़दा आजा अल्लाह संभाल पापा संभाल पाण खे अल्लाह पेट में कापा ना पवनि ये तो लगे ॼण पेट में कावा हुजनि पप्पा गिरी पई आहे अॼु मूंखे ख़बर पई जेको खॾ कोटे सो खॾ में किरे ओ खॾ खोटी ॿियनि लाइ ऐं किरी पाण पई उस्ताद इहा खॾ तो खोटी कंहिं लाइ जंहिं लाइ खॾ खोटे मूंखे छॾींदुसि कोन वरी हुन जे लाइ खॾ खोटींदुसि छो त ज़ाहिर ज़रीरो आहे जंहिंखे चक पाइनि त चीसी मारीसि अल्लाह अल्लाह दयाल अवाल तैयारी रखंदी है या न
वॾो को कमीनो आई तोखे त शर्म ई कोन्हे। चल बकरी धनारन जा धक इनमें भला शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अदा वारा मुंहिंजो कम थी वियो। तुंहिंजी इहा मजाल जो मुंहिंजी भेण जो अघु झलियो अथई। मूं किथे हुन मुंहिंजो अघु वरितो आहे। मूंसां दोस्ती बात बंद कर। माण्हू अथव त भले मारे, पर हकीकत इहा आहे। तो बात बंद रखो ये बात। हाणे ॿुधाए छा थो चई? इहो सच आहे त राणी मुंहिंजे पोयां आहे, मां राणी जे पोयां न। आलम खान सचो इहो। अॼु खां पोइ जॾहिं खिची बि नज़र आए न त बंदूक हिकिड़ी हणंदो मां। अचो चल बकरी अदाजन मुखे ॾिसी वतो वो अचन पया भाॼाई भाॼाई मुक्तो के केतिरा त बचायो तने के ॿुधाए पर तो उनके न ॿुधायो। हो तो के कुछ भी न चवंदा। मां आया ना वो मुखे मारे छॾींदा मुखे। राणी भाॼाई वो मुखे मारे छॾींदा मुखे। राणी बात संभाल कुछ भी न। आलम राणी जो को भी न है। तू जमे नाच भाॼाई। अदा छोकरे जो हाथ आ फाड़ो। पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। पहिरीं का बि ॻाल्हि कोन्हे का अजाई पंहिंजे मथां माण्हू न खिलायो। त पोइ पुछ राणीअ खां छो बीठी मल्हार सां। आलम ही पहिरियों चक्कर न आहे। अलाए केतिरा चक्कर अॻु में मल्हार तव्हांखे बदनाम करण लाइ राणी जो अघु वरितो अथसि। त पोइ इहा ॻाल्हि राणीअ सां छो न कई? राणीअ मूंखे हर चक्कर ॿुधायो पर मां दरगुज़र कयो। इन जे लाइ त मतां झेड़ो न थी पवे। यो कमीनो असांजी खिटी में अची असांजी भेण जो अघु थो वठे त छा असां हुनखे ज़िंदा छॾे ॾींदासीं? उनखे मरण जी ज़रूरत न आहे। खणी अॼु खां पुराणी खिटीअ में कान निकिरंदी। ॿाहिरि त मां हिनखे हाणे निकिरम न ॾींदुसि। बाक़ी रहियो बल्हार त हुनजो टंगू ॿाहूं पंहिंजी खट भेड़ो न कयोमांसि त मुंहिंजो नालो आलम खान आहे। तोखे कहिड़ो लाचार हो जो थींदो परायनि छोकिरनि जा अघु वठंदो जॾहिं तोखे ख़बर आहे त इहो संग संग कोन ॾींदा। चाचा इहा तकरीर बंदि नथो करी, ॾिसी नथो मुंहिंजो मथो फाटो पियो आहे। मूंखे चोरी जे चक्कर में न आहियां। मूंखे रुगो आलम खान खे बदनाम करणो आहे। केरु कंदो नांगन जी औलाद सां शादी? अदा हाणे घर हैड तेल हणी अचाए। न गुलो हैड तेल हिते खणी अच। घर में मासी खे ख़बर पई न त सॼो ॻोठ कठो कंदी। अदा मां त हिते ई आहियां पर मुंहिंजो पलान न कंदव छा? सभु हाणे सिर्फ़ु अधी शादी थी वई। तुंहिंजो पलान त गाए वॼाए वठंदासीं। ॾोह त मल्हार जो आहे न, पोइ वरी पलान छा जो? मल्हार तूं शुक्र कर आलम खान तोखे बंदूक न हई आहे। बंदूक हणी छॾिया त सुठो, हुन खां वधीक त कुटियो अथई। हा साईं, तूं बि आशिक़ पुट पियो थी। न कई हम न दम, वञी छोरी जो अघु वठ। अदा मूंखे नूर मिठे जो कसम, मूंखे न छोरी जी शिकिल बि न आहे वणंदी। मां रुगो इन्हनि खे बदनाम करण जे चक्कर में छोरीअ जो अघु वठंदो। हुननि असांखे बदनाम करे छॾियो आहे। अदीअ जो वञी किथे रिश्तो थियो 80 साल जी बोड़े सां। इहो सोचो त हिन छोरीअ खे मां बदनाम करे छॾिया जीअं हिन छोरीअ जो को बि रिश्तो वठण न अचे। जीअं मां हुनजो निकाह
जी से संगराय जरिया फसाण बस एॾा मोचड़ा खाधा अथई त पोइ मुड़ी कोन थो थापण खां। मल्हार जंहिं थापण बंदि करे न वो ॾींहुं ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदुसि। अदा हाणे ख़बरुनि खे छॾियो। अदा हेठि तेल खणी आ, फटनि में सूर थींदो थो वञे। इन भागनि मूंखे ॾाढो कुटियो आहे। अदा तूं छा थो सम्झी? असां घटि कंदासीं। बि अदा हथ साफ़ करि। अदा हाणे हट त कोन कंदासीं। तूं वञ हेठि तेल खणी आ मूंखे। हा दा वञा थो वञा थो। तव्हां ॿई हिते आयो अञा नई का ख़बर ॿुधी अथव? वरी कहिड़ी नई ॻाल्हि आहे? छा थियो आहे? इन छोरे मल्हार खे राणीअ सां गिटीअ में ॻाल्हाईंदे आलम खान वारनि पकड़े वरितो आहे। वस वसाई वस अहिड़ो वस जो न पुड़ी न वॾ पुड़ो असल गड़ो ई गड़ो। सॼे ॻोठ में इहा ख़बरूं पहुचाईंदी पोइ हिते पहुती आहियां। त पोइ छा आलम खान राणी ऐं मल्हार खे ज़िंदा छॾे ॾिनो? मल्हार खे बंदूक रुगी कोन हई अथनि, बाक़ी हशर उन खां बि बदतर कयो अथनि। ऐं छोरी उनजी त ख़बर ई न आहे त ॿाहिरनि केतिरे हद ताईं उनजी खलल लाथी आहे। उहा बि जांच करे अचां राणा, पर हाणे मुआम का घर में पेर पाणी न ॾींदा। राम ई वक़्ता दुखदड़ जड़क ते पेट्रोल हारण जो हाल त इन छोरे मल्हार सां बि मिली अचूं ऐं सुल्तान सां बि हारी हवाली थी अचूं। अदा साईं हाणे त कुकड़ ये फड़कनि ई फड़कनि, बस सिर्फ उन जी टंगुनि मां डोर कढण जी ते आहे। जे कॾहिं कुझु कयो त पोइ पोयां पोयां रहिजो, अॻियां उन मोन करे छॾिजो। पाण ई वञी विढ़ंदा ऐं मरंदा, पर तव्हां नुक़सान खां बचण जी कोशिश कजो। वसाई इहो ई सोचो आहे, इहो ई सोचो आहे त सुल्तान जी कंध ते बंदूक रखी हलायूं। अदा अकबर ऐं आलम खान जो हाणे सफ़ायो कयो। त राणा छा अकबर ऐं आलम खान वारा उन्हनि खे छॾे ॾींदा? वसाई सुल्तान वारा ॾेबू अथई ॾेबू, जंहिंखे बि चिचड़ वांगुरु चुंबड़नि न उनजो असुल मोह मथो सुजाए छॾींदा। रुगो निभागा थोरी गैरत कनि, पोइ त असुल चोट ते विढ़ंदा, चोट ते। पोइ ॾिसां तो कीअं था अकबर खान वारनि खे क़बर भेड़ो कनि। रुगो हिकु चक्कर पंहिंजा होश में न्याए हथनि में हथियार खणनि। ॾिसजांइ त कीअं थो ॻोठ जे मथां गोलियुनि जो मींहुं वसे। पोइ ॾिसजांइ वसाई मींहुं। छोरा जेको शहर में मूं कुंवार जे लाइ सामान वठी आयो से वो ठाहे रखियो अथव न? हा हा ठहियल आहे। रुगो अदा मोर ॾिसे थो केड़ो सामान आहे? अरे छोरा मोर खे वठी आ, सॼो सामान खिंडेरे छॾींदो। मूंखे वो कुंवार ॾे मोकिलणो आहे, रुगो माई सियाणी अचे। अची वियसि अदा मलूक, अची वियसि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, सियाणी सदको वञे ई। दे कपड़ा त वञी कुंवार खे ॾेई अचां। यला बाबा ॾिस तुंहिंजी कुंवार सुहिणी लॻे थी, सफ़ा कम गुल्लू आहे। खुदा जी मार पोइ कुंवार जो रओ पायो आहे, चवां तो लाइ न पहिरीं इहो ॿुधा मारे में कीअं थी लॻा? अरे तू ये कोन सुधरने, जेसिताईं मां तुंहिंजी खल न लाहियां। न न न न बाबा खल न लाहिजांइ, लाहियां थो रहो। असांखे साल में हिकिड़ो वॻो वठी ॾे, बाक़ी पंहिंजी कुंवार लाइ फरी ॿधी आयो वई। अरे छोरा बात सां बि रिसदा कयो। तव्हांजी मां घर में अचे मां तव्हांखे नवां वॻा वठी ॾींदुसि। ख़बर रुगो डटा ॾींदो आहीं। ऐं वठी ॾींदो, तव्हांखे बि कपड़ा वठी ॾींदो, मूंखे बि कपड़ा वठी ॾींदो। हा न मलूक? ए ख़बर आहे असांखे वॻा कोन थो वठी ॾे, पर तूं वरी ख़ुशि थी आहीं। वठ ई बैग खण वञी सामान ॾीन। अदी हिन में मेकअप जो सामान बि अथई,
कुआर के अहिड़ो सिंगार जा जो मां ॾिसां त दंग रहिजी वञा। हा हा छो न था मनू मां वञी कुंवार खे पंहिंजे हथनि सां सिंगारींदसि। जेको बि ॾिसंदो न उहो ईअं ई चवंदो त अॼु चंड ज़मीन ते लही आयो आहे। ऐं छोरा इहो मथे ते त खड़ा मुखला बेग त ॾेई अचां वञी। बेग वरी असां रखी ॾियूं मखण यार बेग रखणा आलम खान पहिरीं बि मुॾां तुंहिंजे भाउ जी शिकायत खणी आयो। मूं तोॾां नियापो कयो हो पर तूं वटि न आहे। इन करे आलम खान इहो कदम खयो आहे। जेकॾहिं ही एतिरो ग़ैरती मुड़ुस आहे न त पंहिंजी छोरियुनि खे घर में विहारे छॾे। ॿाहिरि किटी में धिका खाइण लाइ उन्हनि खे छो थो छॾे? ग़ैरती असां न पर तव्हां ग़ैरती आहियो जंहिंजी छोरी घर छॾे। बस आलम खान बस। छो सच हज़म नथो थिए? असांजी भेण चङी न आहे त खीर सां धोतल तुंहिंजी बि भेण कोन्हे। सॼे ॻोठ सां त चकर हलने त सॼे ॻोठ खे ख़बर आहे। सुल्तान ज़बान संभाल ॻाल्हाए। आलम आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका। ये दुनिया